ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करें। सिंध यूनिवर्सिटी में शागिर्दनि खे डिग्रियूं ॾियण लाइ कॉन्वोकेशन मुनक़िद कयो पियो वञे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ख़ास मेहमान तौर शरीक है। कामयाब उम्मीदवार में मेडल्स, डिग्रियूं ऐं सर्टिफिकेट विरहाया वेंदा। सीनियर वज़ीर शर्जिल इनाम मेमण सिंध यूनिवर्सिटी पहुची जाइज़ो वरितो आहे। सिंध यूनिवर्सिटी में शागिर्दनि खे डिग्रियूं ॾियण लाइ कॉन्वोकेशन पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ख़ास मेहमान तौर शिरकत कंदो। कामयाब उम्मीदवारनि में मेडल्स, डिग्रियूं ऐं सर्टिफिकेट विरहाया वेंदा। सीनियर वज़ीर शर्जिल इनाम मेमण सिंध यूनिवर्सिटी पहुची जाइज़ो वरितो आहे। एक भेरो ॿीहर असां अहम ख़बर शेयर करें। सिंध यूनिवर्सिटी में शागिर्दनि खे डिग्रियूं ॾियण लाइ कॉन्वोकेशन पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ख़ास मेहमान तौर शिरकत कंदो। कामयाब उम्मीदवारनि में मेडल्स, डिग्रियूं ऐं सर्टिफिकेट विरहाया वेंदा। सीनियर वज़ीर शर्जिल इनाम मेमण सिंध यूनिवर्सिटी पहुची इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो आहे। एक भेरो ॿीहर असां अहम ख़बर शेयर करें। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ख़ास मेहमान तौर शिरकत कंदो। हिन वक्त कामयाब उम्मीदवारनि में मेडल्स, डिग्रियूं ऐं सर्टिफिकेट विरहाया वेंदा। अहम ख़बर असां शेयर करे आहियूं। सीनियर वज़ीर शर्जिल इनाम मेमण सिंध यूनिवर्सिटी पहुची इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो आहे। एक भेरो ॿीहर असां अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। सिंध यूनिवर्सिटी में शागिर्दनि खे डिग्रियूं ॾियण लाइ कॉन्वोकेशन मुनक़िद कयो वियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हिन वक्त पहुची पियो आहे। सिंध यूनिवर्सिटी में कॉन्वोकेशन जी तकरीब मुनक़िद कई वई आहे। हिन वक्त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी स्टेज ते पहुची वियो आहे, जॾहिं त सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह हिन वक्त बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾु मौजूदु आहे। सिधी सही नशरियात ज़रिए मंज़र अव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। सिंध यूनिवर्सिटी मां जिथे सिंध यूनिवर्सिटी में कॉन्वोकेशन मुनक़िद कयो वियो आहे, जिथे शागिर्दनि में सर्टिफिकेट, मेडल्स ऐं डिग्रियूं विरहायूं वेंदियूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हिन वक्त स्टेज ते पहुची वियो आहे। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह हिन वक्त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾु मौजूदु आहे। सिंध यूनिवर्सिटी जाम शोरो में कॉन्वोकेशन जी तकरीब मुनक़िद कई वई आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हिन वक्त स्टेज ते मौजूदु आहे, जॾहिं त सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह बि स्टेज ते पीपी चेयरमैन सां गॾु मौजूदु आहे, जंहिं दौरान शागिर्दनि में मेडल्स, सर्टिफिकेट्स ऐं डिग्रियूं विरहायूं वेंदियूं। पीपी चेयरमैन सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमण बि तकरीब में मौजूदु आहे। जाम ख़ान शोरो ऐं डॉक्टर सिकंदर शोरो, आजिज़ धामरा ऐं ॿिया अॻवान बि मौजूदु आहिनि। हिना दस्तगीर, डॉक्टर सिकंदर शोरो, आजिज़ धामरा, सीनियर सूबाई वज़ीर ज़ुल्फ़कार शाह ऐं सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमण बि हिन वक्त तकरीब में मौजूदु आहिनि।